निहायत शुक्रगुजार आहियां दिलेर बहादुर हरदिल अज़ीज़ मोहतरम जनाब फयाज़ अली भुट साहब जो जेको पंहिंजो कीमती टाइम कढी हिते असां वटि आया संदसि वॾी महिरबानी ऐं नाला मां सॼे दोस्तनि जा के हिकु दफ़ो विसरी वञे मथां वधीक न कंदुमि सभिनी जी थैंक यू वेलकम अदा हिन ॾुखे वक़्त में 4-5 महीना अॻु में जेके बरसातूं ॿोॾियूं थियूं उन में मां शेर दिल फयाज़ साहब भुट साहब जेको मां ॾिठो जंहिंमहिल मेहड़ ॿुॾे पियो रिंग बंदि अचे पियो त ईअं कची मिटी ते सुता पिया त जीअं मेहड़ न ॿुॾे छो त हेॾो बि पाणी हो जे मेहड़ ॿुॾियां रांधण त ॿुॾी वई पर डबल पाणी अची रांधण में वॾो ज़्यान थिए हा ऐं हीअ बहादुर पंहिंजी तबियत जो ख़्यालु न कंदे चयईं त मां हिते वेही ऐं मेहड़ खे बि बचाईंदुसि त जीअं वधीक ॻोठ न ॿुॾनि ऐं हिननि सॼी उमिरि ख़िदमतूं कयूं आहिनि ऐं कंदा रहंदा इंशा अल्लाह ताला उमेद इहा ई आहे वधीक मां हिन अदे जी छा तारीफ़ कयां ऐं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके भाईजान चवनि था उहे असां पूरियूं कंदासीं छो त हिन महिल तव्हां ॾिठो पिए त इमरान ख़ान जी हुकूमत पे हली जेको इमरान ख़ान सिर्फ़ु पंहिंजे सूबे लाइ पियो सोचे सिंध सूबे लाइ न पियो सोचे इहो न सोचई त सिंध में केतिरी तरक़ियाती कम आहे केतिरा फंड सिंध जा आहिनि ऐं केतिरो हिन खे मिले पर हिननि असांजे सिंधी लीडर बहादुरनि सिर न झुकायो हुन जे आॾो तुंहिंजे आॾो हथु न फैलाईंदासीं जेको हाल आहे उहो ॾोरींदासीं इहा मूंखे ख़बर आहे असांजा सिंधी हेमूं जेके बि रहिया सिंध जा लीडर हुया सिंध जा बहादुर हुया ज़ुल्फ़कार अली भुट्टो मोहतरमा शाहनवाज़ भुट्टो मीर मुर्तज़ा भुट्टो इहे शहीद आहिनि इन्हनि शहादतूं ॾिनियूं आहिनि पंहिंजे मुल्क लाइ शहादतूं ॾिनियूं आहिनि उहे असांजा सिंधी ॿाहिरि आहिनि सिंध जा आहिनि गड़ी ख़ुदा बशका सां खां परे कोन्हे को सिंध में आहे हीअ सिंध जा अॻुवान आहिनि जेके नाराज़ आहिनि इनशा अल्लाह हीअ ॿाहिरि उन्हनि जूं दिलियूं राज़ी कंदा ऐं उन्हनि खे ख़ुशि कंदा हिननि खे इनशा अल्लाह ताला वज़ीर आज़म बिलावल साहब भुट्टो थींदो ऐं हिननि खे सिंध खे पूरो पंहिंजो सिंध खे न पर पूरे पाकिस्तान खे हक़ ॾियण वारा भुट्टा ई आया भुट्टनि जी कुर्बानियूं रायगान न वेंदियूं शहीदनि जी कुर्बानियूं रायगान न वेंदियूं शहीद हमेशह ज़िंदा हूंदा दुनिया खे ख़बर आहे क़ुर पाक में बि लिखियलु आहे शहीद मुंहिंजो ज़िंदा हूंदो आहे शहीद कॾहिं मरंदो न आहे ऐं इनशा अल्लाह ताला इन्हनि शहीदनि जूं कुर्बानियूं रायगान न वेंदियूं ऐं हीअ जवान आहिनि असां बि हिन पार्टी सां आहियूं 5 महीना 6 महीना असां बि पंहिंजी पार्टी लाइ ख़िदमत कईसीं उन जा कारकुन आहियूं जेको कुझु कयोसीं उन लाइ कयो आहे ऐं असांखे उमेदु आहे त असांखे असांजो अवाम राधनि जो अवाम पाकिस्तान जो अवाम सिंध जो अवाम असांखे न विसारींदो महिरबानी